शिकारपुर एएसपी सिटी सैयद फाजुल शाह सां समाज सुधारक सोच रखंदड़ सोशल वर्कर गुलाम हुसैन जदोई नसरुल्ला उन्हनि जी हिकु अहम गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें शिकारपुर जे अमन अमान जी सूरत बहितर थियण ते साराहियो ऐं अॻिते अञा वधीक बहितर बणाइण लाइ हिकु शहरी हुजण जो हैसियत सां हर मुमकिन सहकार जी ख़ातिरी कराई। उते एएसपी सिटी हिकु बहितरीन सोच ज़ाहिर कंदे चयो त मां शिकारपुर में सोशल सोच खे हथी वठाइण सोशल एक्टिविटीज़ खे मज़ीद झरझंग ऐं हर ख़ासि माण्हू ताईं पहुचाइण लाइ अमल जोड़ियो आहे ऐं जल्द इन मौज़ू ते हिकु बाज़ाब्ता तौरु वॾी पैमाने ते मीटिंग रखण जो ऐलान कयो। ऐं एसएसपी शिकारपुर गुलाम हुसैन जतोई ऐं नसरुल्ला उन्हनि जे सोशल कम खे साराहियो ऐं ख़ासि अमन अमान खे बहितर बहाल रखण लाइ दल ऐं जूणे जा बिरादरी ॾांहुं मेड़ मिंट काफ़िले वारे अमल ते जस ॾिनो ऐं वधीक चयो त मुंहिंजी अवां खे सोशल कम करण दौरान जिते जिते ज़रूरत हुजे मां अवां सां भरपूर सहकार लाइ तैयार आहियां। रिपोर्ट अब्दुल समी भुट्टो, सिटी न्यूज़, शिकारपुर।